हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते। आऊं अॼु हिते हिन वीडियो में सिंधी अदब सां लाॻापियल हिकिड़े सुवाल कहाणी कीअं लिखिजे, उन जा अनसर ऐं ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि उन ते ॻाल्हाईंदोसां। सो कहाणी ऐं हक़ीक़ी ज़िंदगी जो हिक ॿिए सां गहरो जोड़ आहे। ठीक है, अयाज़ गुल जे उन मशहूर शेर जी त ॾुख जी न पुॼाणी आहे, हर शख़्स कहाणी आहे। हर शख़्स जी ज़िंदगीअ में हिक खां वधीक कहाणियूं हूंदियूं आहिनि। अनेक वाक़िया ऐं हादसा हूंदा आहिनि। उन्हनि वाक़िअनि हादसनि जो नसरी इज़हार ई कहाणी जो रूप वठे थो। अच्छा, नज़मी इज़हार जेको हूंदो आहे, नज़म ऐं नज़म हूंदो आहे त उनखे पाण मुख़्तलिफ़ नाला ॾींदा आहियूं, जीअं गज़ल आहे, बैत आहे, चओ सुठो आहे, या वग़ैरह वग़ैरह। पर जेको नसरी इज़हार आहे, जेको वाक़िअनि हादसनि जो, उहो कहाणी जो रूप वठे थो। पर उन्हनि जा बि ख़ासि अनसर ऐं ख़ूबियूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, इंसानी अंदर जी पीड़ा ऐं ॿाहिरि जो करब उन्हनि वाक़िअनि जो मुख्य सबबु आहिनि। दाख़िली या ख़ारिजी मामला जे माण्हू खे सोचण ऐं लोचण ते मजबूर कनि था, उहे कहाणी बणिजण जे खाते में आणे सघजनि था। कहाणी कीअं बणिजे थी? इंसानी अंदर जी जेको पीड़ा हूंदी आहे, माण्हू अंदर जा ख़्यालात ज़ाहिर कंदो आहे, या ॿाहिरियां जेको मामला हूंदा आहिनि, दाख़िली या ख़ारिजी मामला, उहे ई कहाणी लिखण ते मजबूर कनि था इंसान खे, ऐं इंसान उन्हनि जे वसीले ई कहाणी लिखी सघे थो। छो त कहाणी आहे ई हक़ीक़ी ज़िंदगी जे अनायनि ऐं लक़ाइनि जो अक्सी बयानु। कहाणी या अफ़सानो लिखण वक़्तु कुझु ॻाल्हियुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे, जिन खे फ़न सॾियो वेंदो आहे। ऐं इहो फ़न कुझु अनसरनि ते मुश्तमिल हूंदो आहे, जिन जी मौजूदगी ऐं तरतीब खे फ़न चइबो आहे। कहाणी जी फ़नी उणत लाइ हेठियुनि ॻाल्हियुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे। इहे कुझु नुक़्ता आहिनि जिन जो ख़्यालु रखियो वेंदो आहे, जेके कहाणी जूं ख़ूबियूं आहिनि, जंहिं मां कहाणी जूं ख़ूबियूं बयानु कयूं वेंदियूं आहिनि। नंबर पहिरीं आहे, कहाणी एतिरी मुख़्तसर हुजे जो हिकु वेहक में पढ़ी पूरी करे सघिजे। मतिलबु एॾी लेंदी आहे, एतिरी डेग बि न थियलु हुजे। कहाणी एतिरी हुजे, अगरि माण्हू किथे वेहे थो पढ़णु, वेहे थो कहाणी पढ़णु वेहे थो, त उहो हिकिड़े ई रीडिंग्स में, हिकिड़े ई पढ़ाई में उहो पढ़ी पूरी करे। सो कहाणी एतिरी मुख़्तसर हुजणु खपे जो हिकिड़े ई वक़्त में माण्हू वेही पढ़ी सघे। नंबर 2 पॉइंट आहे, हिकु वक़्तु फ़क़्तु हिकु ई वाक़ियो पेश कयो वञे। अगरि कहाणी हिकिड़े ई टाइटल सां माण्हू लिखे थो, हिकिड़े ई उनवान सां लिखे थो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनमें हिकु ई वाक़ियो बयानु करणु घुरिजे। ईअं न हुजे त हिकिड़े वाक़िए खां छलांग ॾेई ॿिए वाक़िए ते वञे। इहो मोस्टली असां पढ़िया हुआसीं, गज़ल में ईअं थींदो आहे। गज़ल जी माना आहे त छलांग, जंहिंमें हिकिड़े वाक़िए खां ॿिए वाक़िए ताईं माण्हू पहुची वञे थो। पर कहाणी में ईअं न आहे। कहाणी में सिर्फ़ु हिकु वाक़ियो हिकिड़े वक़्तु बयानु कयो वञे त उहो ई कहाणी हिकु अदबी कहाणी सॾी वेंदी। नंबर 3, हक़ीक़त नगारी हुजे। किरदार वाक़िया एतिरा बि तसराती न हुजनि जो फैंटसी महसूसु थियनि। अच्छा, माना ईअं न थिए सफ़ा कहाणी में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़्याली पुलाव हुजे, न। कुझु जेको बि किरदारु असां बयानु कयूं था, उन मां हक़ीक़त उपटार थिए त उहो ई हिकु सुठी कहाणी लिखी वेंदी। नंबर 4, वाक़िअनि, मुकालमनि ऐं किरदारनि में रब्त हुअणु घुरिजे। मतिलबु उन्हनि जो पाण में जेको कॉन्टेक्ट आहे, उन्हनि जो पाण में जेको मेलाप आहे, उहो ज़बरदस्तु हुजणु खपे, सुठो हुजणु खपे। नंबर 5, आगाज़ ऐं अंजाम पिणु हुअणु घुरिजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अगरि का कहाणी या अफ़सानो असीं शुरू कयूं था, त उनजो को बि शुरूआती वाक़ियो हूंदो ऐं उन वाक़िए जो छा एंड रिज़ल्ट छा हूंदी, जेको इंतकाम छा हूंदो, अंजाम छा हूंदो, उहो पिणु बयानु थियलु हुजे। नंबर 6, अजायो जेको वधाउ हुजे थो, उहो हरगिज़ न हुअणु खपे। कहाणी मतिलबु त एॾो वधाउ करे, डेग करे ईअं न हुजणु खपे जंहिंसां जेको पढ़ंदड़ हूंदा आहिनि उहो तक़रीबन बेज़ार थी वेंदा आहिनि, जेके चऊं बोर थी वेंदा आहिनि। ठीकु है। नंबर 7, को पैगाम, ॻाल्हि, ख़्याल या सोच पेश कयल हुजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कहाणी माण्हू लिखंदो आहे तक़रीबन कहाणी लिखंदो आहे सिर्फ़ु तफ़रीह वास्ते न लिखंदो आहे, ऐं उन में को मक़सदु समायल ज़रूरु हूंदो आहे, जेको माण्हू खे मनोरंजन या एंटरटेनमेंट जे वसीले सां कहाणीकार उन्हनि ताईं, माण्हुनि ताईं, पढ़ंदड़नि ताईं पहुचाईंदो आहे। सो कहाणी में कोई न को पैगाम हुजणु खपे। ऐं नंबर 8 पॉइंट में बि इहो ई चवे थो त मक़सदियत हुजणु खपे। माना कहाणी जो कोई न कोई मक़सदु हुजणु खपे त कहाणी छो लिखी वई आहे,
ठीकु आहे। तो इहो 8 जेको पॉइंटूं हुयूं, जेको 8 नुक़्ता हुया, इहो कहाणी जूं ख़ूबियूं आहिनि। इन्हनि ख़ूबियुनि ते ई कहाणी ॿधल हूंदी आहे। उनखां पोइ रवायती कहाणी जा हामी आमतौरु मुख़्तसर कहाणी जे 7 अनसर घणा आहिनि कहाणी जा, जेको पंहिंजो हिन में आउटलाइन में एग्ज़ाम आउटलाइन में क्वेश्चन बि आहे असां वटि, जेको हींअर सिंधी कंपलसरी जी आउटलाइन आहे। त कहाणी जा जेको अनसर आहिनि उहो 7 अनसर आहिनि। ठीकु आहे, 7 अनसरनि खे गॾे हिकिड़ो लफ़्ज़ ठाहियो वियो आहे। हिकिड़ो लफ़्ज़ जंहिंखे उचार त एज़ अंग्रेज़ी जे उचार मां ई लॻे थो। तो हिकिड़ो लफ़्ज़ ठाहियो वियो आहे। उन्हनि लफ़्ज़नि मां 7 अनसरनि जो जेको तशरीह थिए थी उहो 7 अनसरनि जी थिए थी। लफ़्ज़ कहिड़ो आहे? पिकडोतमा। पिकडोतमा, पे काफ डे वाव तोए मीम अल्फ। पिकडोतमा। इन्हनि मां छा मुराद आहे? पे मां मुराद प्लाट, क मां मुराद किरदार निगारी, ड मां मुराद डायलॉग या मुकालमा, व मां मुराद वाक़ियो, त मां मुराद तर्ज़ तहरीर जंहिंखे असलोब चवंदा, म मां मुराद मरकज़ी ख़्याल या मक़सद, ऐं आख़िरी अल्फ़ मां मुराद इख़्तिताम वरिती वई आहे। इहो आहिनि 7 अनसर। ठीकु आहे, इहो अनसर, हिन अनसरनि जी जेको बयानु आहे, जेको हिननि अनसरनि जी तशरीह आहे, उहो त तमामु लहंदी या डिघी आहे। वीडियो मतिलबु त चवंदो जेको टॉपिक आहे उहो अॻे ई पोइ एॾो लहंदी थी चुको आहे। सो इन्हनि अनसरनि खे डीप में माना हिननि खे जेको तशरीह करणु उहो जाम लहंदी थींदी। सो हिननि अनसरनि जी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे डेफिनेशन या वज़ाहत करणु अचे त इहो अनसर आहिनि छा, सिर्फ़ु एतिरो अचे त बि इहो तक़रीबन असांजो जेको सुवालु आहे इहो जाम वॾो थी वेंदो ऐं सुठो थी वेंदो। सो हिननि आउं त हिते हिन वीडियो में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि जेको अनसर आहिनि हिननि जी आउं डेफिनेशन ई बयानु कंदुसि, हिननि जी वस्फ़ ई बयानु कंदुसि। ऐं नंबर पहिरीं ते आहे प्लाट। प्लाट छा आहे? वाक़े या वाक़िअनि जे तरतीब जो नालो प्लाट आहे। प्लाट वाक़िअनि जे ख़ाके खे चयो वञे थो। ठीकु आहे, जेके किरदारनि खे पेश कनि था। प्लाट कहाणी या नावल या अफ़सानो उनजो रूह हूंदो आहे। प्लाट छा? प्लाट रूह हूंदो आहे कहाणी या अफ़साने या नावल जो। कहाणी हुजे या नावल हुजे या अफ़सानो हुजे, उन जूं जेके बि दिलचस्पियूं हूंदियूं आहिनि उहो कंहिंमें समायल हूंदियूं आहिनि या कंहिंसां जुड़ियल हूंदियूं आहिनि, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्लाट सां ई जुड़ियल हूंदियूं आहिनि, त उहो कहिड़े तरतीब सां ॾिनल आहे। ठीकु आहे। नंबर 2 किरदार। किरदार उहे वजूद आहिनि जिन जे चौधारी इहो प्लाट फिरंदो रहंदो आहे। यानी इहो वाक़ियो जिन माण्हुनि, जानवरनि, शयुनि सां पेश आयो आहे, उहे कहाणी जा किरदार आहिनि। किरदार जीअरा जाॻंदा बि थी सघनि था त बेजाग बि थी सघनि था। उहो डिपेंड करे थो या उहो आहे उन जे वस आहे, कहाणीकार जे वस आहे, तूं कहिड़ा किरदार बयानु करे थो। किरदार खां पोइ आहे डायलॉग, मुकालमा। डायलॉग खे सिंधी में मुकालमा चयो वेंदो आहे। सो डायलॉग किरदारनि पारां कयल गुफ़्तगू या ॻाल्हि ॿोल खे मुकालमा सॾे वेंदो आहे। ठीकु आहे। मुकालमा कंहिं बि कहाणी जी जान थियनि था। अच्छा, प्लाट रूह ऐं मुकालमा जान थियनि था। कहाणियुनि जो हाइत जे लिहाज़ खां हिकिड़ो क़िस्म डायलॉग कहाणी पिणु आहे। कहाणियुनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो क़िस्म डायलॉग कहाणी पिणु आहे। ठीकु आहे। मुकालमनि ज़रिए कहाणी जे किरदारनि तोड़े प्लाट खे वाज़ह कयो वेंदो आहे। मुकालमा ॿिनि किरदारनि जे विच में या हिकिड़े ई किरदार जे ज़हनी कैफ़ियत ॾेखारण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। अगरि 2 किरदार आहिनि त उन्हनि जे विच में जेको ॻाल्हि ॿोल आहे उनखे ज़ाहिर कयो वेंदो, या हिकिड़ो किरदारु आहे त उनजी जेको ज़हनी कैफ़ियत आहे, उनजी सोच आहे, उनखे बयानु कयो वेंदो आहे डायलॉग्स या मुकालमनि में। मुकालमनि खां पोइ आहे वाक़ियो। हिते वाक़े मां मुराद प्लाट जो इहो मरकज़ी मुंझाइरो या क्राइसिस आहे, जेको कहाणी जो रूह हूंदो आहे, जंहिं ते इहा कहाणी आधारियल आहे। दरअसल वाक़ियो या हादिसो ई उन कहाणी जो रूह हूंदो आहे। जीअं असां पहिरीं प्लाट खे चयो त प्लाट ई जेको कहाणी जो रूह आहे, दरअसल वाक़ियो कहाणी जो रूह आहे। छो त प्लाट जेको आहे उहो वाक़िअनि जी तरतीब आहे, वाक़िअनि जी हिकिड़ी तरतीब आहे। असल रूह वाक़ियो आहे ऐं वाक़िअनि जी तरतीब प्लाट। सो प्लाट ऐं वाक़े असां ॿिन्हिनि खे कहाणी जो रूह चई सघूं था। ऐं प्लाट उनखे पेश करण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे।
हिकिड़ी कंटिन्यूटी आहे, उनजे करे प्लाट खे बि असीं रूह तौरु तस्वर कयूं था। वाक़े खां पोइ तिर्ज़ तहरीर या असलोब, ख़यालात बयानु करणु ऐं जज़्बात ज़ाहिर करण जे ढंग जो नालो असलोब आहे। असलोब छा आहे? ख़यालात बयानु करणु ऐं जज़्बात ज़ाहिर करण जे ढंग जो नालो असलोब आहे। असलोब लेखक जी लिखत जो ॾांहुं ज़ाहिर कंदो आहे, जंहिंमां इहो पतो लॻाए सघिजे थो त लेखक कहिड़नि लफ़्ज़नि वसीले ख़्यालनि जी अदायगी करे थो। असलोब खे मुसनिफ़ जी शख़्सियत जो मज़र सॾियो वेंदो आहे। मतिलबु त उन असलोब जे ज़रिए ई जेको लेखक हूंदो आहे, कहाणीकार हूंदो आहे, मुसनिफ़ हूंदो आहे, उन जे ख़्यालनि जी उपटार थींदी आहे कंहिंजे तिर्ज़ तहरीर या असलोब जे वसीले। असलोब खां पोइ आहे मरकज़ी ख़्याल। मरकज़ी ख़्याल उन नुक़्ते खे ज़ाहिर करे थो जंहिं ख़्याल खां उहा कहाणी लिखी वई आहे, यानी उन कहाणी बयानु करणु पोयां दर हक़ीक़त कहिड़ो मक़सदु आहे, उनखे मरकज़ी ख़्याल चयो वेंदो आहे। या आया कहाणीकार फ़क़्ति तफ़रीह वास्ते इहो किसो बयानु करणु चाहे थो, या हू उन वसीले को न को पैगाम ॾियणु चाहे थो, त उनजो बुनियादी मक़सदु कहिड़ो आहे, उनखे ई मरकज़ी ख़्याल सॾियो वेंदो आहे। आख़िर में सभिनी खां आहे जेको 7 नंबर अंसर जेको आख़िरियों आहे, उहो आहे इख़्तिताम, पुॼाणी। पुॼाणी वसीले लेखक उन मरकज़ी ख़्याल बाबति को न को पैगाम ॾींदो आहे, जंहिंमां उन वाक़े जो हल पिणु मालूम थींदो आहे। एंड रिज़ल्ट छा आहे उन वाक़े जी, उहो असांखे इख़्तिताम मां ख़बर पइजे थी। इख़्तिताम हमेशह ग़ैर मुतवक़ा हुजणु घुरिजे। मिसाल तौरु फिल्मनि या लोक कहाणियुनि में जीअं असां ॾिसंदा आहियूं त हीरो जी फतह थींदी आहे ऐं विलन जी नाकामी थींदी आहे, बर्बाद थींदी आहे, ग़रीब जो ॿार तबाह थी वेंदो आहे। इहो इख़्तिताम न हुजणु खपे, इन इख़्तिताम खां पासो करणु खपिजे। इख़्तिताम हमेशह अनोखो ऐं छिरकाईंदड़ हुअणु खपिजे, माना सस्पेंस वारो हुजणु खपे, छिरकाईंदड़ हुअणु खपे, जेको पढ़ंदड़ जे तवक़ात खे जे उबतड़ हुजे। तवक़ात जेको मां पढ़ूं पिया त हाणे फिल्मनि में त असां ख़बर आहे एंड रिज़ल्ट में जेको बि हूंदो, या लोक कहाणियुनि में जीअं राजा कामयाबु थियो ऐं फिल्मनि में जीअं हीरो कामयाबु थियो, पर हिते जेको असांजी तवक़ात हुजे, जेको असांजी उमेदु हुजे, उनजे उबतड़ हुजे, सस्पेंस हुजे, या खेसि सोचण ते मजबूर करे, जेको पढ़े पियो उनखे सोचण जे मजबूर करे, त इख़्तिताम अहिड़ो हुजणु खपे। सो 8 ख़ूबियूं मूं बयानु कयूं कहाणी जूं, ऐं उन सां गॾु 7 अंसर पिक्टोतमा जे हवाले सां मूं बयानु कया, ऐं हीअ ई आहिनि 8 ख़ूबियूं। अगरि हिननि ख़ूबियुनि खे ई असां फॉलो कयूं था या मद्देनज़र रखूं था, ऐं अंसरनि खे मद्देनज़र रखी अगरि असां को कहाणी लिखूं था, त असां हिकिड़ा सुठा कहाणीकार थी सघूं था ऐं असां हिकु मक़सदी कहाणी लिखी सघूं था। पर कहाणी लिखण लाइ सिर्फ़ु हिननि ख़ूबियुनि ऐं अंसरनि जो हुजणु लाज़मी न आहे। कहाणियुनि जे लिखण लाइ हिकिड़ो तमामु वॾो अदब